नाज़रीन, फैज़गंज तालके जे चैनी वाहन की पुछड़ी में पानी की खोट सबब फसलन की पोखाई न थी सघी, जॾहिं त चौपायो माल भी उञ मरण लगो है। उन हवाले से पेश है कोटलालू मां ज़ुबैर मरीज रिपोर्ट। फैज़गंज तालके जे चैनी वाहन अलीनवाज़ वाह वीओ वाह 15 वाह फैज़गंज वाहन की पुछड़ी में ज़रई पानी की खोट व रवायत सालन खां बरक़रार है, जॾहिं त हिन दफ़े पानी की शदीद खोट हुअण करे वोणनि जे फसल की पोखाई भी न थी सघी आहे, जॾहिं त पानी न हुजण करे माल मता भी उञ विघे मरण लगो है। जॾहिं त आबादगारनि पारां 25 किलोमीटर जो लांग मार अचण खां अलावा इरीगेशन ऑफिस अॻियां धरणो ऐं मुसलसल एहतजाज भी कया विया, पर खेनि खाली आसरा ॾिना विया, पर पुछड़ी में पानी न पहुतो। फैज़गंज जे जेको आहे सब डिवीज़न उन में पानी की शदीद खोट है। फैज़गंज केनाल में, मीरवा केनाल में, वीओ में, अलीनवाज़ में, इन में 15 में पानी पुछड़न ते आहे कोन। फैज़गंज में ही पहिरियों साल आहे फैज़गंज वाह ते जो हिन महिल शदीद पानी जी खोट आहे। असां ॿ ॾींहं पंहिंजे में हिकिड़ो दाणो भी न पोखे सघिया आहियूं, हिकिड़ो वण जो तीलो भी न पोखे सघिया, ईअं पट मैदान पई आहे। गुज़िरियल 6-7 महीननि खां फैज़गंज मीरवा में पानी कोन्हे को। वारा बंदीअ जा जवाब ॼाण मथां पानी बंदिश आहिनि, हेठि हिन अध ताईं न जलालजीअ ताईं कोटलालो उमन हिते किथे बि कोन्हे, पुछड़ी सॼे सुकियो। हितां जेके ज़मीन हुयूं सभु बंजर थी वियूं आहिनि। 2 साल 3 थिया आहिनि, पानी जो फुड़ो न आहे, कुकड़ मरी विया आहिनि, ॿकरियूं मरी वियूं आहिनि, पानी जे हिकिड़े ढुकला को का सहूलियत न आहे। होॾे ज़ालिम वॾे रहनि, हिते ग़रीब आहियूं, ग़रीबनि सां ज़ुल्म थींदो ई रहंदो आहे न। कंहिं बि तबिके में एसो ग़रीब सदाई लचाड़बो आहे। ऑफिसर भी वॾे रहनि जा, ग़रीब जो खुदा ई आहे, खुदा खां साहिब जो केरु ॿुधंदो। जनवरी खां पोइ पानी न आहे, जनवरी खां पानी न आहे। असां फैज़गंज जा आबादगार सुप्रीम कोर्ट खां मुतालबो था कयूं त खुदारा रहम फरमाए, खुदा के हाज़ुर नाज़ुर समझी मेहरबानी करे पानी छॾे। माल रिज़्क़ असां न पानी लाइ तड़फनि पिया था। हिनखे 3-4 साल थिया आहिनि, पर पानी आयो ई कोन्हे। असां वटि सियारे जो अचे थो, इहो 8 ॾींहं 15 ॾींहं वरी सुकी थो वञे। आबादगारनि मुतालबो कयो आहे त फैज़गंज तालके जे चैनी वाहन में ज़रई पानी पहुचाए परेशानी खां बचायो वञे। ज़ुबैर मरी, आवाज़ टीवी न्यूज़, कोटलालू।